अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु आउं वञी रहियो आहियां ज़मीन ते। हीअ दोस्तों मुंहिंजी कणिक आहे जेको मां दोस्तों हाणे ॿी ॿनी ते वञां पियो, पर हीअ मूंखे ॾेखारींदो हलां। ऐं हीअ कणिक माशाल्लाह सुठी ठही आहे। ऐं दोस्तों हाणे पुॼी वियो आहियां गिदरनि ते। हीअ ॾिसो दोस्तों, गिदरा तमामु बहितरीनु थिया आहिनि ऐं माशाल्लाह हाणे त गिदरा माना थियनि पिया। हाणे वञी रहियो आहियां ॻोठ जे तरफ़ दोस्तों। ये आहिनि गिदरा। हाणे आउं ॻोठ तरफ़ वञी रहियो आहियां। ॻोठ वञी रहियो हुअसि त तंहिं हाणे मुंहिंजो दोस्त वेठो गस ते, जंहिंसां मिलियुमि ऐं हुनखे कचारी करण बैदि वरी 15-20 मिंट दोस्त सां वेठुमि, कचारी कयूं। उन बैदि हाणे ॻोठ तरफ़ वञी रहियो आहियां। ऐं दोस्तों हाणे हीअ आहे पटड़ी जेको आउं वञी रहियो आहियां ॻोठ। हिन हमरा खां वया बिलोर कटिजी, तंहिं करे हमरा ख़ुशी करे रहिया आहिनि ऐं वही सो था। हीअ हमरा हाणे मोहन जो गढ़ थियो पियो आहे। वरी ॿियो बिलोर मिली वियो। हाणे हीअ वरी रांदि शुरू करे रहियो आहे। हाणे वरी हमरा बिलोर जे